नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के दौरान मां ख़बर ॾींदा हलूं त कंदरा शहर ऐं बरपासे जे इलाइक़े जे स्कूल ऐं मदरसनि जे शागिर्दनि पारां हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे यौम वफ़ात जे हवाले सां मुतालबती जुलूस कढियो वियो, जंहिंमें सभई शागिर्द अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे वफ़ात वारे ॾियारे 22 जमादुल सानी ते आम मोकल करे सरकारी सतह ते मल्हाइण जो मुतालबो करे रहिया हुआ। कंदरा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॻोठ वाह बुरड़ा बख्श कटपर आंदल महर कामाती खां आयल सभई शागिर्दनि हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खयल हुआ, जंहिंमें चिल्ड्रन मद साहबा व अहल बैत मुतालबती जुलूस लिखियल हो। जुलूस शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं कंदरा बाईपास खां थींदो कंदरा शाही बाज़ार मंझां गुज़रंदे अची प्रेस क्लब ते पहुतो, जिते जुलूस हिकु वॾी रैली जी सूरत इख्तियार करे वियो। शागिर्दनि हथनि में प्ले कार्ड झंडा ऐं चार्ट खणी मुतालबो करे रहिया हुआ त इस्लाम जे पहिरें खलीफ़े हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वफ़ात वारे ॾींहुं 22 जमादुल सानी ते हुकूमत तरफ़ां आम मोकल करे सरकारी सतह ते मल्हायो वञे। उन मौके ते चिल्ड्रन मुतालबती जुलूस जी अॻवानी कंदड़ अली शेर बुरड़ो ख़िताब कंदे चयो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु औलाए मुस्लिमीन ऐं जानशीन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ख़लीफ़ा बिला फ़सल आहिनि। पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिजरत जड़े ॾुखे सफ़र में बि खेनि पंहिंजो साथी बणायो। उन मौके ते जुलूस में हाफ़िज़ ज़ियाउर रहमान बुरड़ो, अबू बकर बुरड़ो, ख़ालिद महमूद अब्बासी ऐं ॿियनि पिण जुलूस खे ख़िताब कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।